तो हुननि असांजे लाइ रोड मैप ठाहे छॾिया आहिनि पर असां बि उन्हनि खे ॿुधायूं था त असां तसलसल आहियूं शहीद महाराजा ॾाहर जा असां तसलसल आहियूं शहीद हेमू कालाणी जा असां तसलसल आहियूं शहीद सूर्य बादशाह जा असां तसलसल आहियूं शहीद समीला कलोरे जा ऐं आउं पैरोकार आहियां शहीद ममताज भुट्टे जो आउं पैरोकार आहियां शहीद असद अब्बासी जो आउं जाम शहादत उन्हनि वांगुरु हासिल कंदुसि असांजे दोस्त ॿुधायो त तव्हांजी पार्टी में मुज़फ़र भुट्टो तव्हांजी पार्टी में मुज़फ़र भुट्टो ऐं सिराई कुर्बान बि शफ़ी उर्फत अड़े चूतिया अड़े आहे छा बदमाश असां तव्हांखे अॻे बि चयो हो सन जे पहिरें ख़िताब में चयो हो त हिकु शफ़ी उर्फत छा हीअ पिंड जा सभु माण्हू शफ़ी उर्फत थी वेंदा तव्हां कंहिं शफ़ी उर्फत खे मारींदो उहे भूलियल दहशतगर्द उहे आहे छा जा दहशतगर्द चवनि था असां मुज़फ़र खे ऐं सिराई खे विच चौक ते रोडनि ते गोलियूं हणी मारींदासीं पर असां जेको थोरो मुतालो कयो आहे असां जेके थोरा किताब पढ़िया आहिनि उन मां असांखे इहो ई सबक़ मिलियो आहे त शहीदनि जे रत मां शहीदनि जे रत जे रेज मां हमेशह सुर्ख गुलाब ई पैदा थिया आहिनि ऐं उन सुर्ख गुलाब जी महक क़ौमी कारकुननि जे दिलनि खे उत्साहियो आहे ऐं उन्हनि अञा वधीक मज़ाहिमत करे पंहिंजा मक़सद हासिल कया आहिनि इन करे आउं हिकु दफ़ो न 10 दफ़ा 20 दफ़ा 100 दफ़ा जेकॾहिं जनम मिलियो ईअं ई जेको आहे सो शहादत माणींदो रहंदुसि ऐं पंहिंजे रत सां हिन धरती खे रेज ॾींदो रहंदुसि जेकॾहिं मां चौक ते मारियो वञा मूं पंहिंजी घरवारी साहिबा भुट्टो खे चई छॾियो आहे त मुंहिंजे बच्चे आकाश खे बि बिल्कुलु तयारु कर जेकॾहिं मुंहिंजे शहादत ते मुंहिंजे रत जे रेज ते क़ौमी कारकुन जेकॾहिं अञा बि तोसां नथा थियनि त उन्हनि खे वधीक तोसां ॾियण लाइ आकाश जो रत बि वहाइणो पियो त तूं वहाइजां असां ज़रूरु वहाईंदासीं इन करे असां सभिनी सिंधी क़ौमी कारकुननि जे इन मज़ाहिमत सां दिलचस्पी शहीद समीला सां मोहबत शहीद ममताज भुट्टो सां मोहबत मोहतरम शफ़ी मोहम्मद पुरफत सां प्यार इहो तय करे छॾियो आहे ऐं रियासत सम्झी चुकी आहे त वाकई हाणे जीअं सिंध मुतहिदा मां शायदि ई मंतकी अंजाम ते असांखे पहुचाईंदी ऐं उन्हनि खे बि सिंधू देश जो हीउ जेको झंडो अक़वाम मुतहिदा में नज़र अचे थो छाकाणि त हुननि खां इहे दाऊं निकिरी वियूं त शफ़ी उर्फत जेके बान की मून खे ॿोॾी सूरत हाल ते ख़त लिखियो शफ़ी उर्फत जेको अक़वाम मुतहिदा खे शफ़ी उर्फत जेको अमेरिका जे सदर खे ऐं दुनिया जे नेटो वारनि मुल्कनि खे लिखियो त ही मुल्क बुनियाद परस्त जो अड्डो आहे ऐं इन जी जान छॾाइण जे लाइ असांजी मदद कई वञे उहे ख़त पूरी दुनिया में उन साबित हालत में पहुता जेका वॾा ख़ौफ़ज़दा दरिया खान जे बम धमाकनि खां बि एतिरो ख़ौफ़ज़दा कोन हुआ उहे ख़ौफ़ज़दा हुआ त उन्हनि ख़तनि खां ख़ौफ़ज़दा हुआ जे पहिरियों दफ़ो साईं GMZ खां पोइ कंहिं माण्हू में अहिड़ी जुरत हुजे जो दुनिया खे ॿुधाए हीअ बदमाश रियासत कहिड़े क़िस्म जी आहे ऐं इन मां असांजी जान छॾाइण लाइ मदद कई वञे हिते जेकॾहिं का थोरी मदद जी ॻाल्हि थींदी आहे त माण्हू यकदमि कंधे हेठि करे वेही रहंदा आहिनि पर आउं साईं GMZ जे उन फरमान खे वरझायां थो त दुनिया में जेकॾहिं केरु बि असांखे मदद कंदो जेकॾहिं असांखे शैतान बि मदद कंदो त असां सिंधू देश जी आज़ादी लाइ उनखां मदद वठंदासीं भली असां ते राह जो इल्ज़ाम लॻे छाकाणि असांजो दानिश्वर मोहतरम अली बाबा चवंदो आहे त सिंध में जेकॾहिं केरु बि पंहिंजे वतन जी आज़ादी जी ॻाल्हि कंदो केरु बि पंहिंजे वतन जी ख़ुशहाली जी ॻाल्हि कंदो त हीअ रियासत उनखे राह जो एजेंट चवंदा जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई हयात हुजे हा त उनखे बि राह जो एजेंट चवंदा छाकाणि त शाह साहिब सिंध जी आज़ादी जे लाइ सलामती जे लाइ ख़ुशहाली जे लाइ दुआ घुरी ऐं असांजे रहबर ते बार बार राह जो इल्ज़ाम लॻो हो इन करे असां शफ़ी उर्फत ऐं उनजी पार्टी पंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ थी सम्झे त असांखे जेकॾहिं राह जो इल्ज़ाम लॻे थो त यकीनन असां पक सां साईं GMZ जा हक़ीक़ी पैरोकार आहियूं छाकाणि त साईं ते बि इहो इल्ज़ाम लॻंदो रहियो आहे राह हिंदुस्तान जो खुफ़िया इदारो आहे शायदि राह दुनिया जे आज़ादी अलम बरदारी ऐं अमन सलामती जो ज़ामिन आहे उन करे हिते जेको बि पंहिंजी आज़ादी ॻाल्हि करे थो
इन रियासत में जेको बि पंहिंजे वतन जी ख़ुशहाली जी ॻाल्हि करे थो उनखे हू राज विझणु चवनि था। ऐं ख़ुशूसी तौर ते अॼु हिन साईं जे पहिरां खां सन जे हिन पिंडाल खां पंहिंजे पाड़ेसरी भारत खे चवां थो त जेकॾहिं तव्हांजो फ़लसफ़ो अमुन सुकून सलामती ऐं तरक़ी आहे त असांजो सदियुनि खां वठी इहो ई फ़लसफ़ो आहे, इहो ई असांजो मक़सदु आहे, साईं जो बि इहो ई पैगाम आहे। ऐं सदियुनि खां वठी हिंद सिंध जी तहज़ीबी सकाफ़ती राब्ता रहिया आहिनि, वेझिड़ाई रही आहे। इन करे जेकॾहिं हिंद खे अमुन खपे, जेकॾहिं सिंध खे अमुन खपे, जेकॾहिं हिंद खे तरक़ी खपे, जेकॾहिं सिंध खे तरक़ी खपे त असांखे गॾिजी करे हिन रियासत खे ठाहिणो पवंदो ऐं सिंधू देश ठाहिणो पवंदो। अवां जी महिरबानी। जीअं सिंधू देश, जीअं साईं जी एम से।